नाज़रीन सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब जमियत अहले हदीस सिंध जे ज़ेर एहतमाम लाल खान शाख वेझो ॻोठ अल्लाह बख्श मरी में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे जमियत अहले हदीस सिंध जे नाज़िम आला डॉक्टर अब्दुल हफीज़ समो, मौलाना शब्बीर जमाली, मौलाना कासिम आजिज़ आज़म लांडर ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस में जमियत अहले हदीस तालका सिंधड़ी ऐं ठिपरो जे अमीर बरकतुल्ला, आसिफ इकबाल जट, फारूक शर समेत वॾी तादाद में इलाइक़े जे मौज़िज़ीन ऐं अवाम वॾी तादाद में शिरकत कई, जिते ख़िताब कंदे महिमान ख़ुसूसी जमियत अहले हदीस सिंध जे नाज़िम आला डॉक्टर अब्दुल हफीज़ समो, मौलाना शब्बीर जमाली ऐं ॿियनि जो चवणु हो त अल्लाह ऐं उन जे रसूल जे अताअत में ई बका आहे। अल्लाह पाक सिवाइ शिरक जे ॿिया सभु गुनाह माफ़ करे सघे थो। बाद में मोहम्मद दाऊद मरी तरफ़ां आयल तमाम मेहमाननि खे ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम कयो वियो।